अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। लाहौर खां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीर चौधरी सालिक जी मुलाक़ात थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मुलाक़ात जे हवाले सां अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं चौधरी सालिक जी मुलाक़ात 45 मिंटनि ताईं जारी रही। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर खुदाबख्श हुजण। जी खुदाबख्श, छा तफ़सील आहिनि? जी, काफ़िलीक सरबराह चौधरी शुजात हुसैन जे फर्जंद चौधरी सालिक हुसैन अज पीपल्स पार्टी को चेयरमैन ऐं साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी सां हिकु डिघी मुलाक़ात कई आहे ऐं तक़रीब उन मुलाक़ात में पंजाब असेंबली खे तहलील करण खां रोकण जे हवाले से ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई वई आहे। इन मुलाक़ात में चौधरी सालिक हुसैन पंहिंजे वालिद चौधरी शुजात हुसैन जो ख़ासि पैगाम आसिफ अली ज़रदारी खे पहुचायो ऐं जेको आहे सो हुन साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी खे जेको आहे सो पैगाम मुतालिक़ जेको आहे सो तफ़सीलात ॾिनियूं। जॾहिं त आसिफ अली ज़रदारी सालिक हुसैन खे चौधरी शुजात लाइ इहो पैगाम ॾिनो त हू सियासी मुफ़ाहमत ऐं मामला फ़हमी जे हवाले सां जेको आहे किरदारु अदा करे रहियो आहे उनखे हू इंतिहाई शुक्रगुज़ार आहिनि ऐं आसिफ हुसैन ऐं जेको आहे आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजात हुसैन जी सियासी बसीरत ऐं किरदार जी बि तारीफ़ कई। ॿुधायो वञे पियो त जेको आहे PDM जमातुनि तरफ़ां साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त हू पंजाब असेंबली तहलील खे कंहिं तरीक़े सां रोके ऐं चौधरी शुजात हुसैन खे क़ाइल करे त जीअं हू परवेज़ इलाही सां ॻाल्हाए ऐं पंजाब असेंबली जी जेका तहलील आहे उनखे रोके सघिजे। इन ई हवाले सां अॼु जेको आहे सो इहा मुलाक़ात जेका चौधरी सालिक हुसैन जी आसिफ अली ज़रदारी सां थी आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी। नासिन लाहौर खां खुदा बख्श हुजण तफ़सील ॾिना आहिनि।